हवाई अड्डे ते समूरियूं जदीद सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट मुकम्मल तौर फाल। कराची खां पहिरीं उड़ाम जी गवादर जी नई हवाई अड्डे ते लैंडिंग। नई गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट पहुचंदड़ पहिरीं उड़ाम के वाटर कैनन जी सलामी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट हिकु मुनफरिद ऐं आलमी मयार जो मनसूबो आहे। हवाई अड्डे ते समूरियूं जदीद सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में बेंचुनि जे इख्तियारनि जो केस मुक़ररु न थियण ते एडिशनल रजिस्ट्रार खे नोटिस ज़ाती हैसियत में तलब। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सम्झ में नथो अचे त टिनि ज़हननि जी भेट में हिकु चीफ जस्टिस कीअं बहितर थी सघे थो। हाणे हिकु रिसर्च ऑफिसर ॿुधाईंदो त कहिड़ो केस किथे मुक़ररु थींदो। कमेटी वटि केस मुंतक़िल करण जा के बि इख्तियार नाहिनि। जस्टिस अकील अब्बासी रिमार्क्स ॾींदे चयो आहे त चीफ जस्टिस समेत कंहिं वटि बि केस मुंतक़िल करण जा इख्तियार नाहिनि। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मजबूर थी केस संदन साम्हूं रखिया आहिनि। चीफ जस्टिस समेत समूरा माण्हू अदालती हुकुम जा पाबंद हूंदा आहिनि। इस्लामाबाद हाईकोर्ट जे एडिशनल जजनि उहिदे जो कसम खणी वरितो। चीफ जस्टिस आमिर फारूक मोहम्मद आज़म खान ऐं इनाम अमीन मिनहास खे उहिदे जो कसम खणायो। सिंध हाई कोर्ट तरफां 6वीं आईनी तरमीम ते अमल रोकण जी दरख़्वास्त रद्द। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी समेत ॿियनि जी दरख़्वास्तुनि खे गॾु करण जी हिदायत। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾियो। ॿुधणी 15 ॾींहनि लाइ मुलतवी। नओं चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे ॿिए सदारती मुदे जो कसम खणी रहियो आहे। वाशिंगटन डीसी में कसम खणण वारी तक़रीब थी रही आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त गज़ा जंगबंदी मुआहिदो तारीख़ी कामयाबी आहे। खिते में अमन बहाल थींदो। अमरीका खे बदउनवान सियासी इस्टेब्लिशमेंट खां छुटकारो ॾियारणो पवंदो। गैर क़ानूनी पनाहगीरनि खे मुल्क बदर कयो वेंदो। हू सरहदुनि ते गैर क़ानूनी चुप रोकींदा। ईरान वटि हाणे हिज़बुल्लाह ऐं हमास लाइ पैसो नाहे। तारीख़ रफ़्तार ऐं ताक़त सां गॾिजी कमु करे मुल्क खे पेश ईंदड़ हर बहरान खे ख़तमु कयो वेंदो। अमरीका खे पहिरियां खां बि वधीक अज़ीम बणाईंदा। टिकटॉक बहाल थी चुको आहे। बबल में बदअमनी खिलाफ ॻोठाणनि पारां क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त चोर चइनि ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे 5 मेहूं काहे विया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार ऐं मेहूं वापसि करण ताईं एहतिजाज जारी रहंदो। नसर जे रूरल हेल्थ सेंटर में बुनियादी सहूलियतूं न हुअण सबब 2 नौजवाननि जे फौत थियण खिलाफ शटरबंद हड़ताल। शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी अस्पताल अॻियां धरणो। शहरनि जो चवणु आहे त बुनियादी सिहत मर्कज़ में के बि सहूलियतूं न हुअण सबब मरीज़ परेशान आहिनि। शिकायतुनि बावजूद सिहत खाते मसइलो हल न कयो आहे।